अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां महबूब उमर जो अॼु जे हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि यूट्यूब ते कहिड़ा वीडियोस रखी सघजनि था, कहिड़ा न रखजनि, कहिड़ियुनि वीडियोस ते असांजी ये मोनेटाइज़ेशन अनेबल थींदी ऐं कहिड़ियुनि वीडियोस जे करे मोनेटाइज़ेशन डिसेबल थींदी। त हिन वीडियो खे एंड ताईं ॾिसंदा ऐं जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त सब्सक्राइब कयो मुझे चैनल के घंटी के निशान पे क्लिक कयो ये हर नए वीडियो की नोटिफिकेशन। दोस्तों काफ़ी सारे दोस्तनि कमेंट्स कया आहिनि जिनमें टी सीरीज़ कमेंट्स कयो आहे। टी सीरीज़, हाँ टी सीरीज़ सिंधी ऐं हुन कमेंट लिखियो आहे ही जेको तव्हांजे साम्हूं आहे स्क्रीन ते लिखियो आहे महबूब भाउ इहो ॿुधायो त जेके दोस्त ॿियनि चैनलनि जा ॿियनि जी फिल्मनि जा पार्ट खणी पंहिंजे चैनल ते रखंदा आहिनि ऐं ड्रामनि जा कुझु ॿिए चैनल जा ड्रामा वग़ैरह खणी पंहिंजे चैनल ते रखंदा आहिनि ऐं हुनजी मोनेटाइज़ेशन अनेबल थींदी या न। हुनजे चवण जो मक़सदु हो हुनखे यूट्यूब पैसा ॾींदो या न। जी हा, असल में तव्हांजे सवाल जो जवाबु ईअं ॾिजे त मुंहिंजो पाण एॾो चैनल आहे। असल में मसइलो छा आहे, जेकॾहिं तव्हांजो चैनल अॻु में ई मोनेटाइज़ आहे त तव्हां उन जे वीडियो अपलोड करण खां अॻियां पाण अपलोड कयो, को मसइलो कोन्हे, ठीकु आहे। जेकॾहिं तव्हांजो चैनल अञा ताईं मोनेटाइज़ेशन उनजी अनेबल नाहे थी, तव्हांजे चैनल जी अञा ताईं मोनेटाइज़ेशन अनेबल नाहे थी त तव्हां अहिड़ा वीडियोस न रखो। छो जो जॾहिं तव्हांजो चैनल अंडर रिव्यू में वेंदो, तव्हांजे चैनल खे स्कैन कयो वेंदो, तव्हांजे चैनल ते डुप्लीकेटेड वीडियो मिलण जी सूरत में तव्हांजो चैनल मोनेटाइज़ न थींदो। ॿी ॻाल्हि आहे, ॿिए काफ़ी सारनि दोस्तनि सवाल कया आहिनि। ॿियो हिकिड़ो दोस्त आहे काफ़ी सारा सवाल कंदो आहे त छा वाकई रियल में यूट्यूब पैसा ॾिए थो, छा वाकई तव्हां पैसा कमाईंदा आहियो, तव्हां अॼु ताईं घणा पैसा कमाया आहिनि वग़ैरह वग़ैरह अहिड़ा सवाल पुछंदो रहंदो आहे। त उनजे लाइ सफ़ा सवलो जवाबु आहे, जेकॾहिं यूट्यूब पैसा न ॾिए हा त हेॾी ख़ल्क़ ख़ुदा जी यूट्यूब ते कम ई कोन करे हा। पहिरीं ॻाल्हि, छो जो तव्हां ॾिसो काफ़ी सारा पाकिस्तान में माण्हू यूट्यूब ते कमु कनि था, इमरान परदेसी, तैमूर परदेसी, हाउ टू उर्दू ऐं आसिफ अली टीवी, ॿिया बि काफ़ी सारा अहिड़ा माण्हू आहिनि जेके यूट्यूब ते कमु कनि था। छा जेकॾहिं उन्हनि खे यूट्यूब पैसा न ॾिए हा त उहे कमु कनि? बिल्कुलु न। इंडिया जा वॾा वॾा यूट्यूबर ॾिसो कमु कनि था, उन्हनि खे यूट्यूब पैसा ॾींदो आहे। यूट्यूब पैसा छो ॾींदो आहे, कीअं ॾींदो आहे, हुनजे लाइ हिकिड़ी वीडियो आहे सर अली हसन मला जी, जंहिंजो लिंक मूं तव्हांखे डिस्क्रिप्शन में ॾेई छॾियो आहे। उनखां अलावा उहा वीडियो ऑलरेडी मूं पंहिंजे यूट्यूब कोर्स वारी प्लेलिस्ट में ऐड करे छॾी आहे, तव्हां ॾिसी सघो था। तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त यूट्यूब पैसा असल में छा जा ॾींदो आहे। असल में जेके वीडियोस ते एड ईंदा आहिनि, इश्तिहार ईंदा आहिनि, उन्हनि जा पैसा तव्हांखे यूट्यूब ॾींदो आहे। कीअं ॾींदो आहे, छा सॼो प्रोसेस साईं ॿुधाए छॾियो आहे। तव्हां हुनजी वीडियो जी ॾिसो ऐं चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। ऐं हा, ॿियो हिकिड़ो दोस्त उन बि सवाल कयो आहे त स्टेटस वग़ैरह यूट्यूब ते रखी सघजनि था। उहो कहिड़ो दोस्त आहे? रहीम सिंधी, तव्हां सुञाणंदा हूंदा हुनखे। बिल्कुलु फनी वीडियोस ठाहींदो आहे। जेकॾहिं तव्हां हुनजो चैनल न ॾिठो सर्च करे वठो, रहीम सिंधी, फनी वीडियोस ठाहींदो आहे सिंधीअ में। उन पुछियो आहे त छा यूट्यूब ते स्टेटस रखण सां मोनेटाइज़ेशन अनेबल थींदी आहे? बिल्कुलु न। अॻु में हा, जिन जी मोनेटाइज़ेशन आहे, जीअं किंग ऑफ सिंधी स्टेटस सर सनाउल्लाह बुज़दार साहब, उनजी मोनेटाइज़ेशन अनेबल आहे। छो जो उनजी अॻु में अनेबल थी वई, जॾहिं यूट्यूब जी उहा पॉलिसी कोन हुई ऐं तॾहिं हुनजी मोनेटाइज़ेशन अनेबल थी वई ऐं उन दौरान हुन व्लॉग्स वग़ैरह बि पंहिंजे चैनल ते रखिया। जी हा, उनजे करे काफ़ी सारनि दोस्तनि जी तॾहिं खां मोनेटाइज़ेशन अनेबल हुई ऐं हाणे जिन जी बि मोनेटाइज़ेशन अनेबल न आहे उन्हनि जी कॾहिं बि न थींदी जेसिताईं उन्हनि स्टेटस वग़ैरह खे डिलीट करे पंहिंजो कॉन्टेंट न मुराद आहे, पंहिंजे कॉन्टेंट मां मुराद आहे तव्हां व्लॉग्स ठाहियो, उहो कॉन्टेंट ठाहियो जंहिंमें तव्हां पाण नज़र अचो। अहिड़ी वीडियोस जंहिंमें तव्हां नथा अचो या जंहिंमें स्लाइड शो वग़ैरह हलनि था, जिनमें तव्हांजो आवाज़ बि नथो अचे, अहिड़ी वीडियोस वारे चैनल खे यूट्यूब कॾहिं बि अप्रूव न कंदो। उन लाइ तव्हां सभ खां पहिरीं त पंहिंजा वीडियोस क्रिएट कयो ऐं उन्हनि में तव्हांजो आवाज़ पंहिंजो हुजे। काफ़ी सारा दोस्त स्क्रीन रिकॉर्डर ते आउं बि ठाहींदो आहियां, काफ़ी सारा दोस्त ठाहींदा आहिनि ऐं उन्हनि में आवाज़ कोन हूंदो आहे, त उन्हनि खे जे लाइ बि इहो मैसेज आहे त तव्हां पंहिंजे वीडियो में घटि आवाज़ ॾियो। त ही हुई अॼु जी वीडियो। उम्मीद आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी वीडियोस जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं जेकॾहिं तव्हां हुन वीडियो खे लाइक न कयो त लाइक कयो, दोस्तनि सां शेयर कयो ऐं को बि सवाल आहे कमेंट में ज़रूरु लिखो। मां मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में, तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।